ज़ाल मुड़ुस जहिड़ो अचो जी 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 होदा परियां थी बि साईं परियां थी बि जी अदी सिंधीअ में जहिड़ो कयो हिते हिते बि हिनखे वञणु न आहे ॼणो अहिड़े तरीक़े सां ॻाल्हाइणो आहे त हीअ असांजे घर अची वञे ईअं हा जी हा अच्छा तूं छा सम्झो आहे तूं छाकाणि लेट ईंदो आहे छाजे लाइ लेट ईंदो आहे रोज़ तुंहिंजी किटकिट आहे रोज़ जी किटकिट आहे इहो मसलो हूंदो आहे इन लाइ जो थोड़ी देर थी वेंदी आहे मां तव्हांखे सुभाणे बि चयो मां अॼु छा थो करे सघां मजबूर आहियां मां मजबूर तो मां पंहिंजे अम्मी जे घर न वञा रस्तो बंदि हूंदा मां छा थो करे सघां मथो ते घर जो कम किया मथो ते बाहर संभालना तमाशो हूंदो आहे मां छा थो करे सघां तो ड्यूटी वाला ड्यूटी भी करदा आहिनि ॿार भी संभालदा आहिनि घर छा थो करे सघां मां मजबूर आहियां मजबूर एॾो बि मजबूर न आहे खैर तूं मुंहिंजी अम्मा लाइ मूंखे सिखायो तूं मुंहिंजी अम्मा ॾे न तो वठी हलंदो मां छो थी परेशान दे क़यामत जी आख़िरी तारीख़ ते वठी वेंदे कॾहिं वठी वेंदे वठी हलंदो छो न वठी हलंदो अच्छा कॾहिं वठी वेंदो ॿुधा सही न कहिड़े ॾींहुं वठी वेंदे कहिड़ी तारीख़ वठी वेंदे इतवार जो हलंदा शाम जो इतवार ते कहिड़ी इतवार ईंदी मूंखे ॿुधाओ उहा कहिड़ी इतवार आहे जेकी तुंहिंजी इतवार ईंदी इतवार वारी तूं यारी दोस्ती ख़तम न थींदी इतवार वारी कहिड़ी आहे तूं यारी हूंदो आहे यारी दोस्ती जो मसलो न आहे बस ड्यूटी हूंदी आहे छा कयूं ड्यूटी हूंदी आहे हमेशा तुंहिंजी ड्यूटी हमेशा तूं बहाने जी आहे ड्यूटी तुंहिंजी बहाने जी अची वई आहे विच में तुंहिंजी ड्यूटी जो बहानो अची वियो आहे साईं मुंहिंजे हिन मज़लूम दोस्त जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं छॾनि हीअ ॾाढी मार खाईंदो हूंदो घर ये एडी मार खाईंदो हूंदो घर कीअं माना हीअ भाई तू कोड़ कड़ी 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 जोरदार तालियां आ जाए भाई आप आ जाए जी अंकल जी सफ़ा तैयारी है ना वालेकुम केड़ा हाल आहिनि शुक्र अल्हम्दुलिल्लाह खुश आहियो सिंधी में जहिड़ो कबो बिल्कुल सिंधी आया हा हा अदी छॾणा नहीं है ओ बेन घर में ना है असांजे में असांजे घर में गरम गरम खाधो नथो पचे हे जीएफएस बिल्डर्स एंड डेवलपर्स और ॾाढो गर्व आहे ही खणी वञणो आहे पाण खे ईअं इंशाल्लाह थोड़ी ज़ोर सां ॻाल्हाए जहिड़ो करिणो आहे स्टार्ट ये को देर करे के कम केर कंदो देर छा कम ते हमने कम केर करे घर जा भी कम तू मुखो कराईंदी है बाहर जा भी कम मां तो को कराया आवाज बढ़ाओ भाई मुखो कराईंदी है तू पर केर कंदो अरे केर कंदो तू छादी वेठी सजोड़ी खट ते चढ़ी वेठी कम कर न घर जा मां जा बारन जा कम क्या घर जो झाड़ू भी क्या बर्तन धोवा तुझे ला मानी बचाया तू छा खट ते चढ़ी दवा बना के वेठी हां बस ये नालंदो आने कम करनो है तो के पूछा क्या केर करे तू न कंदी भाई मां कंदो मां जा को कोनी न तोखे करनो है कमाने मुझे तबीयत सही को अरे बाबा तोखे करनो है घर जो कम मां बाहर जा कंदो या घर जा कंदो घर जा तू कंदी हां कपड़ा न बारन जा कपड़ा मां दोवा हां तो के दो न न थींदो हाणे केरो हाणे पाण मिली जो बस जोरदार तालियां अच्छा इधर अब मुझे माइक अंदर खोले छॾियो बंद न कयो महिरबानी करे मुझी भेण ही जेका है ना ही लगे तो अधी बेचारी ॾाढा दड़का खाईंदी हूंदी रोज तो जोरदार तालियां इसके लिए हो जाए आइए आइए आ जाइए घर का गुस्सा निकालिए बहू घर में सुनती नहीं है तो इधर इसको सुनाइए हाँ शुरू तो के शादी कराए आंदी आ तो ना घर जो कम ना कार करी थी सॼो ॾींहुं घर में सुती पई आई मुंहिंजो पुटु कमाए अचे थो तो ना मानी दी थी ना उनके बाणी दी थी सॼो ॾींहुं घर में सुती पई आहे कहिड़ो मसलो कंदी त आहियां तो कम धम सब कंदी आहियां तुंहिंजे पुट जो कोन कंदी आहीं घर जो कम मुंहिंजो पुटु अहिड़ो सुखी थी वियो आहे ड्यूटी करे अचे घर जो कम करे घर जो खाधो करे उहो सभु कुझु उहो करे ॿारनि जो बि उहो करे तू घर में खाली सुती पई आहे मुंह दे इशारो पे करे आऊं ये कौन कंदो है मुंह पे इशारो करे हां बुधाए मुंह पे इशारो करे भाई हां घर में सुती पई आहे मुंहिंजे पुटु जो कोई ख्याल ई नथी रखी नी मां शादी छाजे लाइ कराए आंदी आहे तोखे शादी कराए आंदी आहे त कुझु करी कोन थी घर में मां एॾो ख़र्च करे शादी नूंहं खे पढ़ाए आंदी आहे त कुझु घर में ख़र्च करे कोन थी सॼो ॾींहुं सुती पई आहे घर में कमकार त करूं था छो न बस ये अदी तो तू जेड़ो न कयो अदी अल्लाह सस तो वारी बेचारी ॾाढी तेज आई जेको ॾाइण क़िस्म जी सस आहे तुझी अने अल्लाह तुझा नसीब भला करे भेण जोरदार ताड़ी हुन लाइ बि जोरदार थैंक यू अदी अचो हां छा तुदी अच्छा नंद भाभी इहो भी वॾो ज़बरदस्त रिश्तो है ना हाँ भाभी इंदी है पोइ वरी नंद चवंदी है भाभी में सेठियाणी हो गई है ऐसा होता है वैसे क्या हो आपस में आप नंद भाभी आई छा भाई कहाँ है
ये बड़े अल्लाह तो कैसे करती है सारे काम मेरे भाई हाँ तो शुरू कर हकीकत में सब हाँ सारा दिन तुम मोबाइल में लगी रहती हो, सारा दिन चलाती फोन रहती हो, आ गया WhatsApp देखती अम्मा रहती का हो और दो और सिम घंटे चैनल हेलो। देखती रहती हो, कोई और जरूरत अम्मा नहीं है। और सारा मेरे दिन भाई शायरी से भी सारा बनाती हो, दिन तारीफ भी बनाती हो। एक बात करे फिर दूसरी उस तरीके से दोनों आपस में हाँ जी सारा दिन काम नहीं करती है, सारा दिन फोनों पे लगी रहती है, तो सारा दिन मेरी देखती अम्मी ने रहती है, दिलवाया, चैनल मेरे देखती भाई ने रहती दिलवाया। है। मैं किसी की भाभी बनूंगी तो मैं जी सारे नहीं, काम ऐसी कोई करूंगी बात नहीं है। तुम्हारी सारा तरह दिन तुम थोड़ी अपने हूँ भाई को कि हाथ सारा में दिन चुगलियां मेरे लगाने भाई को लग जाती बच्चे हो। भी उठाए काम जी। भी करे और वो बाहर का काम भी करे जी तुम नहीं, क्या ऐसी कोई करती बात हो नहीं है, तुम भी सारा दिन हाँ फोन में लगी मायके में आ रहती जाए हो। उसको ये देना है सहरी ईद बनाती आई हूँ, नाफ्तारी ईद बनाती आती हूँ। है जी नहीं, अम्मी ऐसी को कोई ये बात देना नहीं है है। फलाह को ये जी देना है नहीं, नहीं, फलाह ऐसे- को ये देना है जैसे ये भाई सब आते मेरे भाई के पैसे चुगलियां सब लगाना खराब शुरू करती हो है। जाती है, चुगलियां कर देती मेरे है। भाई के पैसे ये सारे सारा ऐसे दिन बर्बाद करती है ये ईद फलाह को देनी है ये ईद फलाह को देनी है ये फलाह को देनी है तुम भी अपनी बहनों हमको को कुछ करती भी हो ना, नहीं तुम है। भी अपनी बहनों को हमारे बोलती हो तो कि मेरी बहनें आए मेरा काम भाई करे, सारा कमाता दिन है काम करती मेरा रहती हो, भाई झाड़ू कमाता है लगाती तो हो, मेरा भाई पोछी कमाता है लगाती हो, ना बच्चे मेरा भाई संभालती हो, सारा दिन लगी रहती हूँ मेरा मैं भी। भाई मेरी माँ ने मेरे माँ ने मेरा भाई दिया है ना मेरा भाई कमाता है ओके जबरदस्त आ जाओ तव्हां छा आहियो पाण में आप सास हो ये बहू है रिश्ता तो अच्छा गया उम्र के हिसाब से बनाओ ना हाँ सास ये बहू ये वाह जिंदगी में मैंने देखी सास छोटी बहू बड़ी हाँ मैडम आ गई हूँ तो क्या करूँ सुबह से लेकर रात तक काम करती रहती हूँ, 2 घंटे कौन सा मेडिकल काम में कर चली लिया गई तुमने तो सुबह से तुम्हें कोई तकलीफ काम हो नहीं रही किया है बेटा क्यों नहीं सारा किया? काम तो सुबह मैंने उठ सारा के दिन किया है। तुम्हारे भाई की खिदमत पर करूँ रमजान आके अरे जल्दी आ कौन सी जाता है, खिदमत कर दी तुमने ना खाना बनाती हो ना तुम झाड़ू पोछा करती हो क्यों नहीं क्या करती? खिदमत करती हो करती बच्चे हूँ। तो मैं संभालती हूँ हाँ, कोई कोई काम नहीं नहीं, किया झूठ नहीं कोई बोलो नहीं, मैं आने करती दो हूँ मेरे काम। बेटों को पूछती हूँ मैं उससे पूछ लेना, मैं इसके भी कान तुम्हारे खींचो बेटे से जरा खुश अरे नहीं हूँ, बस मैं करो खुद बस तंग बहुत आई हूँ बोल लिया तुम्हारे तुमने बेटे से। ऐसे झूठे हाँ। मुंह बात नहीं बनाओ क्यों बस झूठी करो बात नहीं बनाऊं? अरे तुम तो- कितनी बातें बनाओगी झूठ नहीं बोलो चलो नहीं। जबरदस्त शाबाश शाबाश क्या करें क्या करें क्या करें गरम गरम खाधा केर ठाहींदो केर खाईंदो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे हिन ओवन में इहो फ़ैसिलो करिणो आहे असांजी पब्लिक खे ठीकु आहे तव्हां ॿुधाईंदा त हिननि मां सुठो जहिड़ो केरु कयो सुठी ओबासियूं अञा वॾियूं ॾे मोहम्मद अली अञा वॾियूं ओबासियूं ॾे आऊं सुम्ही थो पोयां हिते हा भई त तव्हां सभिनी खे फ़ैसिलो करिणो आहे त केरु सुठो जहिड़ो कयो त हिननि कीअं कयो ओके जी हिननि कीअं कयो आगे आ जाओ आगे आ जाओ हिननि कीअं कयो इन्होंने कैसे किया तेरे घर वाले शाबाश चलो कोई बात नहीं आज इन्होंने कैसे किया हाँ भाई चलो ताड़े पंहिंजा घर वारा नथा हुजनि अचो भाई तव्हां अचो हिननि कीअं कयो और हिननि कीअं कयो भाई त पोइ थी वई ले अॼु भॻियो मारे खे GFS बिल्डर एंड डेवलपर जो ही तोहफ़ो आवाज़ लाइ ओवन जो ज़बरदस्त मुबारक हुजे तव्हांखे ॾाढो ज़बरदस्त ऐं अदीअ जो ख़्यालु कंदो कर वीचारी सफ़ा बि वाला अच्छा अच्छा मैं ख़ुशि थैंक यू वेरी मच जी बहुत शुक्रिया